अस्सलाम वालेकुम। वीडियो बनने जो शौक़ हुन माइटन मजबूर करे वीडियो भरायो आ। मां हाकिम के चवां थो, हाकिम अली तू गाल बुध, जेको मैन किरदार आ तू मैन किरदार के छड़े करे तू असांजे कड पियो आ। नंढड़ो ना आहे, खीर नथो पीए, हर शइ सम्झे थो, जेको जाथों शुरुआत आ उन गाल के वठ। बाक़ी तू भाव असांजो, रस्ता तुंहिंजा खुलियल आहिनि, रोड तुंहिंजा खुलियल आहिनि, तोखे कंहिं बि न रोकियो आहे, तोखे असां सां विढ़णो आहे, तू हलियो आहे, असां पंहिंजो सीनो ताणी वेठा आहियूं। ॿुधी वा, मां इहो थो चवां तू पंहिंजो सोची सम्झी क़दम खण, जेको तुंहिंजो सुभाणे ठहे बि सही। मां वॾे खे चवां थो, रजब ख़ान खे बि, त तूं वॾो आहे, मुकबरी करें थो, पंहिंजो सोची सम्झी क़दम खण। सुभाणे हो बि तुंहिंजा सौट, असां बि तुंहिंजा सौट। तू वॾो आहे, तू पंहिंजो कमु सिधो कर, जेको तोखे 5 माण्हू सुभाणे सही चवनि। पंहिंजो इख़लाक़ अदब, पंहिंजो सुकून नमूने सां पंहिंजो सम्झो सोचो, जेको सुभाणे कोई चए बि सही त मां जहिड़ो किरदारु खयमि, जहिड़ो हिसाबु विड़ियमि, जंहिंसां बि तूं विड़े खणी, पोइ असां तोखे न चवंदा तूं असां सां विड़े, पोइ खणी जंहिंसां बि विड़े, पर मां इहो थो चवां तूं पंहिंजो क़दम जेको खणे न सोची सम्झी खण, पंहिंजे ज़हन मां कमु वठि। जेके मेन किरदार शुरू थिया आहिनि, जाथों जड़ आहिनि, जड़ असली जेके शुरू थिया आहिनि, उन जड़नि खे संभार। भाइरी में मां इहो तव्हांखे गुज़ारिश थो कयां, बाक़ी मां कंहिंखो रुॼां नथो, रुॼां हिकु रब जी ज़ात खां थो, ख़ुदा जो कसम, बाक़ी कंहिंखो नथो रुॼां। इहो मां तव्हांखे भाइरी में हिकिड़ो रिक्वेस्ट थो चवां, त भाइरी में मुंहिंजो सम्झो इहे लफ़्ज़ जेके आहिनि, त इहे हिकिड़ा वॾा क़ीमती लफ़्ज़ अथव, इन्हनि खे थोरो सम्झ ॾेई, सोच ॾेई ॿुधो त छा थो चए, छा नथो चए। तव्हां वॾा आहियो, मां तव्हांजे कल को हथनि जो ॿारु आहियां। तव्हां सोची सम्झी पंहिंजो क़दम खणो, जेको सुभाणे कोई चयो बि त सही आहे।